ये वक्त अचणो हुयो अञा अॻिते अलाए छा थे। अल्लाह ताला रहम फरमाए। अजीज़ाने मन, अहिड़े दौर जे अंदर मुख्तलिफ कौमुन जे माण्हुनि खे, मुख्तलिफ मर्तबे फ़िक्र जे माण्हुनि खे, मुख्तलिफ ख्यालनि जे माण्हुनि खे, मुख्तलिफ सोचन वारनि माण्हुनि खे, मुख्तलिफ उम्र वारनि माण्हुनि खे हिकड़े हंध गॾु करण, हे मुझे रब जे कुदरत आहे, हे मुझे अल्लाह जो शान आहे। लेकिन उन शान ऐं उन कुदरत ॾे जॾहिं ॾिठो वेंदो त मुझे अल्लाह जे हुक्म खां सवा कख भी को नथो चुरे, इन में कोई बियो शक आहे ही कोन को, त पोइ ये हेतरी जमायत भी मुझे अल्लाह जे हुक्म खां सवा गॾु कोन थी आहे। उन करीम रब जे हुक्म ते गॾु थी आहे। गॾु त थींदी आहे, हर जगह ते गॾु थींदी आहे। शैतानी कमनि में भी मखलूक गॾु थींदी आहे। जिते मुंहिंजा दोस्त ग़लत कम हलंदा आहिनि उते भी मखलूक गॾु थींदी आहे। अजीब हिकिड़ो सवाल आहे, छा उहे सभई अल्लाह जे रज़ा सां गॾु थियनि था? वॾो सवाल आहे दोस्तो। छा उहे सभई अल्लाह जे रज़ा सां गॾु थियनि था? जे हे अल्लाह जे रज़ा सां गॾु थियनि था त पोइ हो भी अल्लाह जे रज़ा सां गॾु था थियनि? इहो हिकिड़ो अजीब सवाल आहे। इन करे थोड़ो सवाल खोलींदो थो हलां, जो अॼुकल्ह सवालनि में सवाल घणा थी विया आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त, मुझे करीम रब जे ज़ात इंसान खे कायनात में आज़ाद फरमायो, पैदा करे मुझे अल्लाह इंसान के आज़ादी अता करे छड़ी आहे। लेकिन वो आज़ादी भी ॾेई करे मुझे रब इहो ज़रूर फरमायो अथसि, ऐं मुंहिंजा बाना आहीं तूं आज़ाद, तुंहिंजे मथां का बि पाबंदी या क़ैद कोन्हे को, लेकिन मां अल्लाह हिकिड़ो दायरो तुंहिंजे ॿाहिरों खींचे छॾियो आहे, जंहिंमें मां रब ॿुधाई थो जे हिन दायरे में ईंदे त मां अल्लाह जे रहमत जे छांव में हूंदे, जे हिन दायरे में हूंदे त शैतान जे तूं पाछे हेठि हूंदे। हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे त हे दायरो थो वठी या हे दायरो थो वठी। इहो हुकुम थियो अल्लाह जो। पोइ हिते जेके आशिक हुया, सादिक हुया, उन्हनि वरी थोरो पंहिंजी लब कुशाई कई त ओ चवण वारा ॻाल्हि त तुंहिंजी जाई आहे, लेकिन छा तो रब जो क़ुरान कोन पढ़ियो आहे? जॾहिं उन्हनि खां पुछो वियो रब जो क़ुरान त पढ़ियो आहे, उन में त इन अल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर लिखियल आहे। अल्लाह जे कुदरत खां सवा कख भी कोन थो चुरे। उन चयो थोड़ो अॻिते वधो मौलाना साहब, रब जे क़ुरान में कुछ बियो भी लिखियल थे। ए फ़कीर तूं ही खणी ॿुधा। उन उशाक, उन अल्लाह जे कामिल वलियन जे ग़ुलाम पंहिंजी ज़ुबान खोली जे क़ुरान तो भी पढ़ियो आहे, क़ुरान मूं भी पढ़ियो आहे। मदीने त सभु को वेंदो आहे। मदीने वारे खे ॾिसण वारो त अबू बकर भी हुयो, अबू जहल भी हुयो। मदीने वारे घोट जे आॾो ॿारड़ा त ॿिया भी हुया, ॿारड़ा हसन हुसैन भी हुयो, लेकिन मक़ाम सभु कंहिंजो पंहिंजो निरालो हुयो। ज़ात हिकिड़ी हुई, ॾिसण वारा घणा हुया, अखियूं सभिनी खे हुयूं, लेकिन अखियुनि में दीद बि सभिनी खे हुई। लेकिन ईद उन्हनि जी थी जन ॾिठो, उन्हनि जी न, ईद उन्हनि जी थी जन ॾिठो ऐं जन जे ॾिसण खे मालिकनि क़बूल। ईद सभिनी जी कोन थी। अजीज़ा ने मन ॾिठो मुझे महबूब के सभिनी। अबू बकर सोने भी पंहिंजे निगाह सां ॾिठो हो। अबू जहल, अबू लहब भी निगाह मुस्तफ़ा के ॾिठो पंहिंजो। उन्हनि जूं अखियूं पंहिंजूं हुयूं, अबू बकर जूं अखियूं पंहिंजूं हुयूं, अलीअ जूं अखियूं पंहिंजूं हुयूं। ॾिठो सभिनी हुयो, लेकिन मुझे मुस्तफ़ा के सुञातो सभिनी कोन हुयो। ॾिठो सभिनी हुयो, सुञातो सभिनी कोन। सुञाणण मां मुराद छा आहे? अबू जहल जो मुंहिंजो हबीब छा पियो थे? अबू बकर जो त थोड़ो परे जो रिश्तो हुयो, सोणे उमर जो त परे जो रिश्तो हुयो, उस्मान सोने जो त परे जो रिश्तो हुयो, अबू जहल अबू लहब जो वेझो रिश्तो हुयो। लेकिन राज कहिड़ो आहे? इहो राज साबित थो करे त ॻाल्हि रिश्तनि जी कान्हे का, ॻाल्हि उन मुंहिंजा दोस्त उन नूरानी नज़र जी आहे। उहा नूरानी नज़र, अखियूं त सभिनी खे हुयूं। वरी मां दोहरायां, अखियूं त सभिनी खे हुयूं, पर इहे अखियूं विकिणी के ॿियूं अखियूं इन्हे गिन्हे जो तंहिं पोइ ॾिसे जो नूर महबूब जे ज़ात जो। अखियूं त सभिनी खे हुयूं, पर अखियूं ॾिसण वारियूं जंहिंखे मुंहिंजो रब ता फरमाए। त मुंहिंजा दोस्त महफ़िलूं सभई थींदियूं आहिनि, लेकिन महफ़िलनि में उन आशिक जो फ़कीर क़ुरान पढ़ी छो नथो ॿुधाई? मां चयो फ़कीर कहिड़ो क़ुरान पढ़ा? चई पारा त इहे ई 30 आहिनि, थोड़ो पढ़ त इन अल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहम। रब सौदो त कंदो आहे, रब पैदा त सभिनी खे कयो आहे। यहूदनि खे, ईसाइनि खे, मजूसनि खे, मुर्तदनि खे, मुनाफ़िकनि खे, मुशरिकनि खे अल्लाह पैदा सभिनी खे कयो आहे, पर रब सौदो
सौदो सभिनी सां कोन कयो आहे। पहिरीं त अल्लाह सां एहतिजाज कर मौला, जॾहिं ख़ालिक बि तूं आहे, मालिक बि तूं आहे, राज़िक बि तूं आहे, रऊफ़ बि तूं आहे, सभु कुझु तूं आहे, पाना बि तुंहिंजा, पोइ भला सौदो सभिनी सां छो नथो करी मौला? इहो ईअं छो थो करी? इते कैटेगरियूं मुक़रर छो थो करी? रब चवे थो इहो ई त राज़ आहे, इहो ई त झेड़ो आहे, इहा ई त समझा, इहो ई त राज़ आहे। दोस्तो अल्लाह जे ज़ात जे कुदरत ॾे निहारियो, इहो ई त रब चवे थो राज़ आहे, जेको आदम जे पैदा थियण जे वक़्तु फ़रिश्तनि बि ईअं चयो त मौला हिन फसादी खे छो थो पैदा करी, हे त ॾाढो फसादी आहे। रब चए थो मां उन्हनि खे बि इहो ई जवाबु ॾिनो हो त तव्हां रुॻी आदम खे फसादी था सम्झो, लेकिन मां रब ॼाणा थो त इन जे पुठियां राज़ कहिड़ो आहे। इन्नी आलमु मा ला तअलमून, जेको मां थो ॼाणा उहो तव्हां कोन था ॼाणो। त मुंहिंजो रब फरमाए थो सौदो मां रब कंदो हा, लेकिन सभिनी सां इन करे नथो कयां जो मां रब ॼाणा थो त सौदे करण जे लाइक़ कहिड़ा आहिनि ऐं नालाइक़ कहिड़ा। अज़ीज़ा ने मन ये कंहिंजी कुदरत आहे, चओ मुंहिंजे अल्लाह जी, मुझे अल्लाह जी कुदरत आहे। त पुछो शुक्र अल्हम्दुलिल्लाह या रब्बिल आलमीन, तुझे कुदरत ता कुर्बान वञा जो असां जहिड़नि गुनाहगारनि खे इंतखाब करे हिकु फ़कीरानी महफ़िल नसीब कई थे। नियत कहिड़ी सां बि आया हो, नियत कहिड़ी अचण वारो ईंदो आहे, नियत पंहिंजी खणी ईंदो आहे। को चवंदो आहे ॾिसो मौली साहब कहिड़ा थो ठकाव हणे, उनजी बि नियत आहे। को चवंदो यार वञो ॾिसो नई ॻाल्हि कहिड़ी थो करे, उनजी बि नियत आहे। को चवंदो ॾिसो मुखालिफ़नि खे कीअं थो वञे, ॿिन्ही हथनि सां वठे, उनजी बि नियत आहे। के इन नियत सां ईंदा आहिनि मालिक साईं, असां हे कंहिं बि नियतूं खणी कोन था वञूं, असां सिर्फ़ु उन निस्बत सां था वञूं जंहिंजे नाले सां हीअ महफ़िल जी निस्बत आहे। मुंहिंजा मौला असांखे ख़बर आहे तोखे निस्बत ॾाढी वणंदी आहे, तोखे निस्बत ॾाढी वणंदी आहे। न मौलवीअ जो वाइज़ ॿुधण था वञो, न भत खाइण था वञो, न बटाकू सटाकू ॿुधण था वञो, मौला इन नियत सां था वञो त निस्बत तोखे ॾाढी वणंदी आहे ऐं निस्बत सां तूं प्यार बि ॾाढो कंदो आहीं। इन करे त फितरत इंसानी में बि मौला तो इहो ई सिस्टम रखी छॾियो आहे। मौला जंहिंजे नाले जी निस्बत आहे उन जे सदके असांजूं मिड़ई मदायूं मुआफ़ करे छॾिया। इन नियत सां भी ईंदा आहिनि। हाणे अचण वारा सभई पंहिंजे पंहिंजे नियत सां आया, पर दोस्तो यादि रखो महरूम कोई कोन थींदो आहे, महरूम कोई कोन थींदो आहे। छो त जॾहिं अल्लाह जी रहमत वसंदी आहे त पोइ ईअं कोन कंदी आहे त हिते खटो वसां, हिते मिठो वसां, हिते फिको वसां, हिते चहिरो वसां। न मुंहिंजा दोस्त, रहमत खुदावंदी बहाना में जोयद, जॾहिं अल्लाह जी रहमत वसंदी आहे पोइ छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी करे छॾियो, जॾहिं फ़रिश्ता चवंदा मौला हू फलाणा जेके कुंड में वेठा आहिनि इहे त नियत ई टी खणी आया आहिनि मौला, पोइ इन्हनि जो वंड हिते किथे आहे? रब त चवे त नियतूं त मां ॼाणा थो, पर ॾिसो त वेठा गॾु कंहिंसां, नियतूं त इन्हनि जूं मां ॼाणा थो, त इन्हनि जे नियतुनि में छा आहे, इन्हनि जे सोचनि में छा आहे, लेकिन मुंहिंजो रब चवे थो त ॾिसो त वेठा गॾु कंहिंसां आहिनि, वेठा महफ़िल कहिड़ीअ में आहिनि। मुंहिंजे मदीने जे शहनशाह जा आशिको, मुंहिंजे आका फरमायो जंहिं जॻह ते मां मुस्तफ़ा करीम जा 40 कलमे वारा मुस्लमान गॾु थींदा आहिनि, उन्हनि 40 में कम अज़ कम हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे, कम अज़ कम हिकिड़ो जंहिंजे रद सदके में रब 40 जी दुआ क़बूल करे छॾींदो। अज़ीज़ा ने मन अञा तुंहिंजो इहो ग्राउंड थो पियो ठाहियां त तुंहिंजो ज़हन तैयार थिए, तुंहिंजे ज़हन मां इहे खुटका ख़दशा सभु निकिरनि ऐं तूं ज़हनी तौर ते तैयार थी त हिकिड़ी फ़क़ीरानी महफ़िल में वेठो हां त मुंहिंजे रब ही जेको सौदो कयो आहे असां सौदे में ॾाढो ख़ुशि आहियूं त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख अहसान जो अहिड़ो भलो सौदो कयो अथई जो असां जहिड़नि गुनाहगारनि खे हिते घुराए ऐं पंहिंजे रहमतनि सां मुंहिंजा मौला माला माल कयो अथई। इंशा अल्लाह ताला जन फ़क़ीरनि ही प्रोग्राम कयो आहे, ख़ुदा उन्हनि खे भी बरकत वारो कंदो, जेके हली आया हन उन्हनि खे भी बरकत वारो कंदो, जंहिंजे दिल में अजीब ख्याल हन ख़ुदा उन्हनि जे ख्यालनि खे भी नेक बनाईंदो। दुआ त करे था छॾियो, बाक़ी नसीब सभु को पंहिंजो खाईंदो। ॻाल्हि सम्झ में अचे वई? हाणे ज़हनी तौर ते तैयार थी वियो, हाणे फ़क़ीर पंहिंजो बयान शुरू करे। जी लतीफ़ सरकार जी हिकु शेर सां गॾु, केड़े शेर सां? कामिल करबला में कामिल करबला में आया उत अमीर
वेही वैरुन सामो जन सिधा हया थे तीर पर इहा हुई तकदीर इमामन अगुही। अजीजा ने मन हर इंसान जे कुल्हन जे मथा मुझे सुहणे करीम रब जे ज़ात बिन फरिश्तन जी ड्यूटी लगाई आ घणन जी। बिन फरिश्तन जी हर इंसान जे मथा ओह मुसलमान होजे या ओह काफर होजे अल्लाह जे ज़ात हर इंसान जे मथा बिन फरिश्तन जी ड्यूटी लगाया। इहा हीर रांझे जो किस्सो न पर रब्बे जुल जलाल फरमायो व इन्ना अलैकुम लहाफिज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। ए जेके कुल्हन ते मुहाफ़िज़ वेठा हन बिन्ही जी रब्बे ज़ुल जलाल ड्यूटी लगाई आ कहिड़ी सजे कुल्हे वारे जी ड्यूटी आ ई जेके नेकियूं करे इहे लिख। खबे कुल्हे वारे जी ड्यूटी आ हे जेके बुराइयूं करे इहे लिख। भई फरिश्ता एक्टिव भई फरिश्ता पंहिंजे कम में लेकिन अजीब राज आ जॾहिं सजे कुल्हे वारो लिखण शुरू कंदो आ खबे कुल्हे वारो ख़ामोश हूंदो आ। जॾहिं खबे कुल्हे वारो लिखण शुरू कंदो आ सजे कुल्हे वारो ख़ामोश हूंदो आ। मुंहिंजा दोस्त ड्यूटियूं अलॻि अलॻि हन लेकिन ख़ुदा जे कुदरत दे निहार हिक अहिड़ी घड़ी ईंदी आ जंहिं घड़ीअ ते मुंहिंजो रब बिन्ही फरिश्तन के हुक्म कंदो आ त तूं भी लिखण शुरू कर त तूं भी कलम हलाइण शुरू करे दे। बिन्ही फरिश्तन के बैक वक्त इंसानी अकल घड़ी खन चकराइजी वियो त नेकी ऐं बदी ॿई गॾु कीअं थियूं थी सघनि। नेकी ऐं बदी ॿई गॾु कीअं थियूं थी सघनि। ॿई फरिश्ता तॾहिं लिखंदा भले चंद ॻाल्हियूं ॿुधो लेकिन ॿुधो टिपिकल ॻाल्हियूं इश्क वारियूं मुहब्बत वारियूं ॿुधो त ता त ईमान ताज़ो थिए। रुगी वठां घोड़ा ईअं करण मां कोई फ़ाइदो कोन्हे को। मुहब्बत वारियूं ॻाल्हियूं ॿुधो। ॿई फरिश्ता वेठा हन उहा कहिड़ी मंज़िल आ उहो कहिड़ो मक़ाम आ उहो कहिड़ो कम जंहिं कम करण सां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॿई फरिश्ता लिखण में शुरू थी वेंदा हन। मौला कम कहिड़ो आ जॾहिं ॿई फरिश्ता कम लिखण में शुरू थियनि मुंहिंजो रब फरमाईंदो आहे ओ फरिश्तो जी मुंहिंजा करीम जॾहिं मुंहिंजो बांधड़ो मुंहिंजे सुहिणे महबूब मुस्तफ़ा करीम ते दुरूद पढ़ण शुरू करे त ॿई फरिश्ता लिखण में शुरू थी वञो। ठीक है लेकिन सजे कुल्हे वारे फरिश्ते चयो मौला मूं वटि त जेको दफ़्तर आ उहो नेकिन जो दफ़्तर आ उन में त नेकियूं लिखां थो। खबे कुल्हे वारे चयो करीम रब मूं वटि त नेकिन जो दफ़्तर ई कोन्हे को उन में नेकियूं लिखां कीअं मूं वटि त गुनाहन जो दफ़्तर आ मां छा लिखां। हुकुम थींदो आहे करीम रब जो ओ फरिश्तो ॻाल्हि ॿुधो जॾहिं दुरूद थो पढ़े ॿियो दुनिया जो जेको अमल कंदो आ कंहिं अमल में मुंहिंजे नबी जी सुन्नत अदा कंदो कहीं अमल में सहाबा जी सुन्नत कहीं में ताबई जी सुन्नत कहीं में तबा ताबई जी सुन्नत जॾहिं इहो बानो मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदो आहे ॾिसंदा हो त इहे त सभई सुन्नतूं अदा कंदो आहे पर मां रब जी बि सुन्नत गॾो गॾु अदा कंदो आहे। मौला ॻाल्हि त जाई आहे पर मुझा मौला ॿई कीअं लिखूं वरी भी सवाल इहो रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ा का हुकुम थींदा ओ सजे कुल्हे वारा तू नेकियूं लिखंदो रह ओ खबे कुल्हे वारा तू वरी बदियूं मेटींदो रह। ॿई कम में शुरू थी वञो। सजे कुल्हे वारो नेकियूं लिखंदो आहे खबे कुल्हे वारो गुनाह मेटण शुरू कंदो आहे। छो मुझे रब्बे ज़ुल जलाल क़ुरान करीम जे अंदर छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज अॼुकल्ह थिए थो टिपिकल जा मुला पैदा क़ुरान में ॾेखार ॿुध क़ुरान में लेकिन मां सवाल के मूंखे क़ुरान में ॾेखार त वरी कहिड़ी खणणु शुरू कंदे
अल्लाह जे कुरान में ॾेखार ॿुधो रब्बे ज़ुल जलाल जो कुरान चो त अल्लाह जे कामिल वलीअ जो ग़ुलाम आहियां। यादि रखी छॾियो अहले सुन्नत जे नाले ते अॼुकल्ह घणा सॾाइण वारा आहिनि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, लेकिन यादि रखो असुल अहले सुन्नत उहे असुल अहले सुन्नत उहे अथव जन खे महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी बगदाद वारे पीर सां निस्बत आहे। जेके यारहीं जा भी कायल थई, 12 जा भी कायल थई, उहे असली सुन्नी थई। अकीदो खोले तो बुधाए इंशाअल्लाह ताला दलीलन सा गालाए पो अगते हलंदुम, पर इश्क जू गालियूं घणियूं कदम छा कया। मुलन भी डाढो रत कयो आ, उनन के भी थोड़ो फुहारो करणो तो पवे, न त इहे भी हदूं किरास करे था वजन। अजीजा ने मन लेकिन हिकड़ी शे याद रखी छड, गालाया केतरो भी पर बद अखलाकी लफ्ज कोन निकरंदो। चैलेंज यो चैलेंज आ, छो त अहिड़ी तरबियत थियल कोन्हे का। जेका तरबियत आ सुहिणी थियल, सुहिणी तरबियत वारो मुंहिंजा दोस्त इंशाअल्लाह ताला कॾहिं भी गलत कोन ॻाल्हाईंदो। त मां अर्ज़ पे कयो इहे ॿई कम गॾु कीअं रब जो क़ुरान थो ॿुधाए, अल्लाह जे ज़ात बा बरकात फरमायो। इहे ॿई कम दुरूद, दुरूद छो दुरूद उहा शइ आ भले सॼो क़ुरान पढ़ंदो रहो, तकबीरा तहरीमा चवंदो रहो, क़ियाम कंदो रहो, रुकू कंदो रहो, सजदा कंदो रहो, अतहियात पढ़ंदो रहो, पर जेसिताईं मुहम्मद आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदे तेसिताईं तुझी नमाज ही टंगी पई हुंदी रस्ते में। यानी कुरान भी ने किया, रोजो भी ने किया, ज़कात भी ने किया, हज भी ने किया, ये सबई अमल भला, ये सबई अमल सुहना रब जे पसंद वारा, लेकिन अल्लाह इनन के पसंद कंदो आ, रब पाण कोन कंदो आ। लेकिन दुरूद ओ अमल आ जेके रब पसंद भी कंदो आ, पाण भी महबूब ते पढ़ंदो आ। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। यानी अमल त सभई सुहना, पर सुहने में सुहणो जेको अमल आ ओ मुझे महबूब मुस्तफा ते दुरूदा। अमल सभई गाला गाला अमल सभई सुहना। आशिकन खान जॾहिं पुछंदे उहे आशिक तोखे खोले चवंदा नमाज पढ़ूं था फर्ज़ा, अल्लाह जो फर्ज़ा, कर्जा अदा करणो आ, रोजा रखूं था फर्ज़ा, ज़कात ॾियूं था फर्ज़ा, हज कयूं था फर्ज़ा। इहो फर्ज़ त असां अदा कयूं था, पर ख़बर नाहे करीम रब कबूल कयो या न कयो। पर जॾहिं दिल पर ते दुरूद पढ़ंदा हूं त यकीन थी वेंदो आ इहो रब कबूल करे छॾियो आ। महबूब ते जॾहिं दुरूद जेके न मदीने वेंदा आहिनि उन्हनि खां कॾहिं पुछ आशिकनि खां वेंदा घणा आहिनि मदीने के लिए हर आँख रोई, पर मदीना देखता है कोई कोई। मदीने के लिए हर आँख रोई, मदीना देखता है कोई कोई। आए है मक्के वञण वारा सभई सुणे काबे जो तवाफ भी कयो आ। ओ मुंहिंजा दोस्त अजीज हिजरे असवद के चुम्मी भी ॾिनी आ, सफ़ा मरवे त सही भी कई आ, एहराम भी पातो आ, मथो भी कटरायो आ। मगर मुंहिंजा दोस्त अजीज उन गुलाम के खबर आहे कान का अलाए कबूल पियो अलाए कोन पियो, अलाए इखलास हुयो अलाए कोन हुयो, अलाए सच्चाई हुई अलाए कान हुई। मुंहिंजा मौला तू कबूल कजा। लेकिन हिकड़ी घड़ी उन महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में त अच, मस्जिद नबवी में त अच। मस्जिद नबवी में अची करे उन रियाजुल जन्नत में पहुंच त सही, जिथे अज भी उन्हनि वॾनि अखरनि में लिखियो पियो आ मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिर रियाज़िल जन्नत। मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे मिंबर ताईं हे जे कोई टुकरो वा इहो जन्नत जो टुकरो आ। मुझे मुस्तफा ऐलान फरमायो आ, कहे ऐलान फरमायो
पो जेके आशिक हन उन्हनि खे यकीन थींदो आहे त जन्नत में उहो पहुचंदो आहे जंहिंखे ख़ुदा चाहींदो आहे। जन्नत में वो पहुचंदा जेके खुदा चाहींदो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमाया जे हिकिड़ो नफ़िल हिते न दिल जे हुजूर सां पढ़ियो मां मुस्तफ़ा ते हुन जी शफ़ाअत वाजिब आहे। ओ मुझा अजीज दोस्त, मुझे महबूब मुस्तफ़ा का सवा असुल बेस मुझे मदीने जी ज़ात आ न। जॾहिं मुझो महबूब मदीने वारो तोखे समझ में आयो त मुझो दिल भर इमाम हसन सुणो ऐं इमाम हुसैन सुणो भी समझ में अची वेंदा। जेकर ज़ाते मुस्तफ़ा समझ में न आई त हसन और हुसैन समझ में किथों ईंदा। लेकिन इहा अजीब गाल आ त ज़ाते मुस्तफ़ा समझ में नथी अचे लेकिन सहाबा समझ में अचन था। इहा हकीकत कोने का, इहा बददियानती आ। सहाबा गुलाम हन, गुलाम उनखे समझ में ईंदो जॾहिं उन जो आका समझ में ईंदो। जेसिताईं आका समझ में नथो अचे तेसिताईं गुलाम कतन समझ में न ईंदो। छो त मुंहिंजा दोस्त उहो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणो अमीर उमर जिंदगी जो वॾो हिस्सो गुनाहन में गुज़ारे थो, कुफ्र ते गुज़ारे थो, इस्लाम जे खिलाफ लड़े थो, इस्लाम जे खिलाफ तैयार आ। लेकिन जॾहिं दरबारे मुस्तफ़ा में थो अचे पेशानी झुकाए थो अचे, हबीबन जी आॾो जॾहिं सरब खब थो थे कंधड़ो झुकाए थो, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम निगाहे करम फरमाए थो उमर जी अॻी ज़िंदगी तब्दील थी करे सवाबन में अचे थी वञे। पहिरीं हुयो रुगी उमर हुयो, दरबारे मुस्तफ़ा में आयो फारूक आज़म। रंग लगो इनमें कोई शक ना है, लेकिन लगो किथों चो दरे मुस्तफ़ा था। रंग लगो लेकिन लगो किथों दरे मुस्तफ़ा ता रंग लगो आ, दरे मुस्तफ़ा ता रंग लगो आ। अजीजा ने मन दरे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरका जे दरबार ता जेकर हिकड़ो गुनहगार भी अचे उनके रंग लगी वने तो उन जो सजो सिस्टम तब्दील थी वने। मां तोखां तो पुछां पो उन्हनि जे ला तुंहिंजो छा ख्याल आ जेके जीअं दुनिया में अचने अन्या अखड़ियों बेमस खोलीन उन जे चपन सा चप मुझे महबूब मुस्तफ़ा जा लगी वञने। ओ ईमान वारा मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जो जिक्र इन करे थो कयां त तोखे ख़बर पवे, छो त मुंहिंजे दिल पर हुसैन जो आशिक आहियां। अमड़ मुंहिंजो नालो ई आशिक अली आशिक हुसैन रखी छॾियो। ज़िंदगी इंशाअल्लाह ताला इन हुसैनियत जे नारे ते गुज़रंदी, क़बर क़यामत में भी उन सुहिणे हुसैन जी छांव ज़रूर हूंदी। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे मौज़ू ते ज़रूर ईंदुमि, लेकिन पहिरीं इन करे थो तोखे मजबूत करे पक्को कयां त याद रखी छॾे दरे मुस्तफ़ा ओहो रहम जो ककरा, ओहो सखा जो ककरा जो मुंहिंजा दोस्त जेको गुनाहन में भरजी ईंदो आ हिक निगाह सां धोपी हमेशह जे ला पाक थी वेंदो आ। हो चरिया जेके ॼमन उन गोद में पलजन उन गोद में उन्हनि जो मकाम छा। खुद फैसलो कर मुसलमान, खुद फैसलो कर, लेकिन फैसलो ईमान जे तख्तीअ खे आॾो रखी पो कर। ॾाहो थी पंहिंजो ईमान बचा, ईमान न बचाईंदे त पोइ तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ मुंहिंजा प्यारा दा मां साॻी जॻह ते आस्ते आस्ते वरी मोटंदो पोइ ते हलां। सहाबा जो ज़िक्र इन करे पे कयुमि ऐं तव्हांखे वाज़ियो ॿुधाए छॾियां, हर जॻह ते ॿुधाईंदो हां त आले रसूल जो अदब जीअं असहाबे रसूल कयो आ ईअं काइनात में को अमड़ जो लाल करे ई को नथो सघे। खुलियल चैलेंज आ मुझो। आले रसूल जो अदब जीअं असहाबे रसूल कयो वा इए को मां जो लालो करे ई को नथो सघे। हिकड़ी नंढड़ी झलक ॾेई मां बाद में हेठ अचां। मां तव्हां खां पुछां तो हिकड़ो मौलवी हां, हिकड़ो गरीब जो ॿार हां, कुर्सीअ ते वेठो हां, ॿुधायो त हिते केतिरा वेठा आहियो जेके ज़मींदार भी हूंदो, नौकिरन वारा भी हूंदो, अमीर भी हूंदो, आफिसर भी हूंदो, लेकिन कंहिंजे अचण सां मां कुर्सीअ तां उथंदुसि कोन। जेकॾहिं को मूंखे चए कुर्सीअ तां उथी चओ सा थधो थी मोत
मोतबर तोखां वधीक मां मोतबर हां अल्लाह मूंखे इज्जत ॾिनी आहे हा मुंहिंजा दोस्त हिन कुर्सीअ तां दौराने खिताब उथी त सघां थो पर हिकिड़ी सूरत में या त मुंहिंजो सुहिणो मुर्शिद करीम अचे या मुंहिंजो उस्ताद अचे उस्ताद खे ॾिसी अदब में उथी सघां थो या पंहिंजे महबूब मुर्शिद खे ॾिसी करे अदब में उथी सघां थो ॿिए कंहिंजे लाइ बि नथो थी सघे इहो सच आहे ॻाल्हाए ॻाल्हाए इहो सच आहे इन में शक न आहे पोइ मूंखे ॿुधा मुंहिंजे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौरे खिलाफत मुझे दिलबर असुल हुसैनी जो शान मुझा दोस्त जे कदे ॿुधणो थई त मदीने वारे घोट जे उन आशिकन खां ॿुध जीअं पहिरें ॿुधाए में जेके सुहिणे दिलबर दस्तगीर जे दामन में हथ विझो वेठा आहिनि याद रखी छॾजांइ उन खां सवा बाक़ी धोखो थई धोखो थई धोखो थई धोखो थई धोखे में न अचिजां वो सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अमीरुल मोमिनीन जे लक़ब सां खुदा उनखे नवाज़ियो खिलाफत जे मसनद ते फाइज़ा मस्जिद नबवी जे अंदर मिंबर रसूल ते वेठो खुतबो ॾेई रहियो कंहिंखे मुझे मुस्तफा करीम जे आशिकन के मुझे आका जे गुलामन के खुतबो ॾींदे ॾींदे अचानक अबू बकर सिद्दीक सुनो पंहिंजे मिंबर तां लहंदो मिंबर तां लही करे ओ मुझा दोस्त हथड़ा ही करे बीहंदो जॾहिं ॾिसण वारनि ॾिठो केरु साम्हूं अची रहियो मुझे मुस्तफा जे सहाबन ॾिठो त हसन हुसैन अची रहिया ऐं अबू बकर जी अमीर आयो ईमान वारन जा वक्त जा हाकिम आयो इहो तव्हां के कीअं थो जुगाए चवे थो ओ जुबान खोलण वारा जुबान बंद कर पंहिंजी तोखे कहिड़ी ख़बर हसन हुसैन के ईंदो ॾिसी करे उथणो है अबू बकर जो ज़ाती ख्याल नाहे मां त पंहिंजे महबूब मदीने वारे घोट जी सुन्नत अदा कई आहे मां अबू बकर के खबर जुम्मे जो खुतबो हुयो मुझो मदीने जो शहनशाह जुम्मे जो खुतबो ॾेई रहियो सुनो इमाम हसन ऐं हुसैन जीअं पंहिंजे घड़े खां निकिरंदा आहिनि अल्लाह जी ज़ात तव्हां खे मदीने तय्यबा जो दीदार नसीब करे वञो ख़बर पए पहुचो ते दुनिया जो सिस्टम ई उबतो लॻो पियो दुनिया जे हर मस्जिद में सॼे पासे बीहण जो वॾो सवाब मदीने में खॿे पासे बीहण जो वॾो पहुचो तो सही न मदीने मदीनो तो मदीनो है ना अजीजा ने मन मुझे सुने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मु पंहिंजे हिन अखड़न सां ॾिठो त मुझे महबूब मुस्तफा करीम जे ज़ात जुम्मे जो खुतबो छॾे करे इन मिंबर तां लही करे अॻिते वञी करे हसन हुसैन के पंहिंजे हंज में खयो गलड़न ते चुमियूं ॾेई हिकिड़े खे हेॾां विहारे हिकिड़े खे हेॾां विहारे बाक़ी खुतबो मुझे महबूब मुस्तफा बाद में दिनो अबू बकर जेको बार बच्चा जान सब महबूब जे हिकड़े हुक्म ते कुर्बान करण वारो वा ओहो कीअं पंहिंजे महबूब जे सुन्नत खे हथों वञण ॾींदो असहाबे रसूल जुबान सोची समझी पोइ खोलींदो कर मुझे अबू बकर सिद्दीक सुहणे जो अदब कर अमीर उमर जो अदब कर उस्मान ज़िन्नूरैन जो अदब कर बाद में तोखे अलीउल मुर्तजा जो अदब नसीब थींदो जेकॾहिं टिन जो अदब न कई त चौथो तोखे मुंह ई कोन लाईंदो मां तोखे लिखी ॾेई थो चई या हिकिड़ी अजीब थ्योरी आहे अॼु तव्हां वेहो मां तव्हांखे खोले खोले थो ॿुधायां अज़ीज़ाने मान इंशाअल्लाह ताला ये तकरीर घणन जे शायद हिदायत जो सबब बनजी वने दुनिया चवंदी आ त आले रसूल सा सोने अली सा ना इंसाफी थी केड़ी थी जे पहरो नंबर उन जो हो बियो नंबर भी न दिनो टियो नंबर भी न दिनो चौथो नंबर दिनो मा तो के चवा तो केडो न भूलियल हई गाला गाला केडो न फकीरो ओशाको और सब दो इश्क जो गालियों इश्क ऐं मुश्क कदे लिखण जा कोन हुंदा थे याद रखी छ
उन जे तशहीर जी काई जरूरत कोने का। इश्क ऐं मुश्क खुद पंहिंजी खुशबू पाण फैलाईंदा। अजीज़ाने मन दुनिया जा सादड़ा भुलियल माण्हू इहा दावा कंदा हन त नाइंसाफ़ी थी, लेकिन जेके आशिक हन उन्हनि जो अंदाज़ त निहार। उहे चवनि था ओ चरिया छाजे करे भुलिया हो, तव्हांखे ख़बर नाहे दुनिया जो दस्तूर हूंदो आहे। तवजह कयो, अहम नुक्ते जे तरफ़ पियो हलां। ओ दुनिया वारो, दुनिया जो दस्तूर हूंदो आहे, हिकिड़ो मीज़बान हूंदो आहे, हिकिड़ा मेहमान हूंदा। केरु हूंदो आहे? हिकिड़ो मीज़बान, हिकिड़ा मेहमान। वो मीज़बान मेहमानन जी खिदमत कंदो आहे, भले मीज़बान कहिड़ो बि वॾो छो न हुजे। गाला गालायो, मेहमानन जी खिदमत कंदो आहे। पहिरियों मेहमानन खे खाराईंदो आहे, प्यारींदो आहे, उन्हनि खे खुश करे राज़ी करे, बाद में मीज़बान पाण खाईंदो आहे। मुझे मदीने जे शहनशाह फरमायो, अदा अली जी मुझा महबूब, मां मुस्तफा ऐलान तो कया, हर नबी जी ज़िर्रियत उन जे पोयां थींदी आहे। मां मुस्तफा जी ज़िर्रियत जो ज़रियो रब अली यो फातिमा खे बनायो। यानी पंहिंजे घर जो मुझा दोस्त अजीज जेको सॼो सिस्टम कंट्रोल आहे, मुझो महबूब मुस्तफा अलीउल मुर्तज़ा जे हवाले कयो वेठो आहे। अली बि उहो अली आहे जंहिंजे लाइ आका फरमायो, अना मदीनतुल इल्म व अलीउल बाबुहा। कॾहिं बि दुनिया जी तारीख़ ॿुधाए, मुझे सुहिणे अली अबू बकर सिद्दीक़ सां मुंहुं कोन घुंजायो, उमर फारूक सां मुंहुं कोन घुंजायो, उस्मान ज़िन्नूरैन सां मुंहुं कोन घुंजायो। घुंजाए बि छो, उनखे ख़बर आहे मूंखे जो महबूब मीज़बान बनायो। मुझो महबूब जो मुखे मीज़बान बनाए वयो आ, त मां मीज़बानीअ जा कम सरंजाम ॾियां। अबू बकर तूं भी हलिया, छो त मुझे आका जो आशिक मेहमान आही। जेको तोखे वणे खण खा, मां सुहिणो अली ॾियण जे लाइ तयार आहियां, सब्र करे ॾिसण जे लाइ तयार आहियां। अबू बकर पंहिंजो दौर, उमर फारूक पंहिंजो दौर, सुहिणे उस्मान ज़िन्नूरैन पंहिंजो दौर मुकमिल कयो आ। मुझे अली न रुगी उन्हनि सां पई कया, उन्हनि जे पोयां निमाज़ूं भी पढ़ियूं हन। पो मुझा दोस्त जन सां मुझो अली बुग़्ज़ नथो रखे, पो जेको हाणे रखे उन जो समझ में नथो अचे त उहो पाण खे अलीअ जो आशिक कीअं थो सॾाए। वरी मां तोखां पुछां, उहो पंहिंजे पाण खे अबू बकर उमर जो आशिक कीअं थो सॾाए, जेको हसन हुसैन जो नालो ॿुधण सां टे पहिरीअ जहिड़ो बूथ करे, अलीअ जो नालो ॿुधण सां टे पहिरीअ जहिड़ो बूथ करे। जॾहिं अलीअ सहाबा सां लेखो कोन कयो आहे, सहाबा भी हसन हुसैन सां लेखो कोन कयो आहे। दुनिया जी तारीख़ निहार, दुनिया जी तारीख़ निहार। सुणो अमीर उमर जी ॻाल्हि कयां, मसनद मुस्तफा ते वेठो आहे, मिंबर रसूल ते वेठो आहे, अमीर उमर वेठो आ, अलीउल मुर्तज़ा दिलबर मस्जिद नबवी में वेठो आ। अमीर उमर खुतबो ॾेई रहियो आ, मुझो दिलबर हुसैन सुहिणे अलीअ जे हंज में वेही अचानक सुहिणे उमर ॾे निहारे चयो थो, ऐ उमर। छा थो चवे? खोल न दुनिया जी तारीख़ खोल त ख़बर पए। ऐ उमर मूंखे ॿुधा, जंहिं मिंबर ते वेठो आ, इहो मिंबर मुंहिंजे बाबे जो आ या तुंहिंजे बाबे जो आ? लफ्ज़न ते गौर त कर, गौर त कर लफ्ज़न ते। मुझे बाबे जो आ या तुझे बाबे जो आ? असहाबे रसूल जो आले रसूल सां प्यार ॾिस, ओ ज़ालिम खुदा जो खौफ कर। वक्त जो सुहिणो उहो अमीर उमर, जंहिंजे लाइ मुंहिंजो मदीने जो साईं फरमाए, मां मुस्तफा जो गुलाम उमर, जंहिं रस्ते सां वेंदो आ त शैतान रस्तो ई छॾे भॼी वेंदो आ। मुझे मुस्तफा जो फरमान ही ओहो उमर हकल ॾींदो आ त कसरो कैसरा जा कुंगरा टड़का ॾेई भॼी पवंदा आहिनि। ही ओहो उमर जो दरिया ॾे ख़त लिखंदो आ त दरिया पाण ई वहण शुरू कंदो आ। ही ओहो उमर अहिड़ो जवान उमर, लेकिन उनखे ख़बर आ त जे खुदा खे राज़ी करणो आ
त दामने मुस्तफ़ा में हथ विझणो वा जिद मुस्तफ़ा करीम के राज़ी करणो वा त अहले बैत उज़ाम सां प्यार करणो वा। मुझे सुने उमर के खबर देर न कंदो आ मिंबरे रसूल ता लहंदो आ लही करे हिय फिरी करे निहारे चौंदो आ ओ सुना हुसैन ये मिंबर भी तुझे नाने जो आ तही गुलाम उमर भी तुझे नाने जो आ। चौथो लेखो करी मुझे सुने अमीर उमर असा न कर डाहो थी अन्या टियों दलील दई पो वरी मां पंहिंजी जगह पहुचा उन्हन के इन इश्क जो सिलो छो त मुझो मुस्तफ़ा सखिन जो सरदार मुझो हबीब गाला गाला मुझो हबीब सखिन जो सरदार मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात उन्हन के इहो सिलो अता फरमायो आ जो गार में भी गड्ढा त मज़ार में भी गड्ढा। दुनिया जो हर मुसलमान पंहिंजे पंहिंजे कबरुन मां उथंदो क़यामत जे ॾिहाड़े रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में पेश थींदो पो जे नेकियूं दस सुहिणियूं त जन्नत में वेंदो न त शफ़ाअत महबूब जो इंतजार कंदो। लेकिन वाह अमीर उमर अबू बकर तुंहिंजो शान जॾहिं कबर मां उथंदा उहा कबर उते आ जंहिंखे मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत जो नालो ॾेई छॾियो। अज भी उमर अबू बकर मुझे पिरीअ जे कदमन में जन्नत में पया इन करे डाहो थी बेअदब न थी। लेकिन एकड़े पासे इहो सबक ॾियणो आ बे पासे ही भी सबक ॾियणो आ तो ओ अमीर उमर ऐं उस्मान जी अवठी मुझे मुस्तफ़ा करीम जे आल सां बुग़्ज़ रखण वारा याद रखी छॾजा जे मुझे महबूब मुस्तफ़ा जे आल सां बुग़्ज़ रखी त मुझो सुनो अबू बकर उमर क़यामत में तोखे पंहिंजो कदहीं भी को न कंदई। महबूब त महबूबा लेकिन सहाबा भी तोखे पंहिंजो को न कंदई छो त सहाबा जी पूरी जिंदगी इए गुज़री आ जे मुझे महबूब मुस्तफ़ा कयो ऐं चयो। ॻाल्हि समझ में आई आ न त अज़ीज़ाने मन ओ मुझा दोस्त अज़ीज़ हिकड़े मिनट जे ला मां तोखे हीअं घुमाईंदो हलां सब कुछ अज तोखे खोले खोले थो ॿुधायां त मुझा दोस्त अज़ीज़ मुझे महबूब मुस्तफ़ा के भी खबर आ त करबला में छा थियणो आ। अबू बकर उमर उस्मान अली के भी खबर आ हसन हुसैन के भी खबर आ बतूल साइण के भी खबर आ छो खोले थो तोखे ॿुधायां मुझे महबूब मुस्तफ़ा शहादत हुसैन भी बयान कया त गमे हुसैन भी मुझे मुस्तफ़ा खुद कयो आ। गमे हुसैन गला गला गमे हुसैन मुझे महबूब मुस्तफ़ा खुद कयो आ। कीअं कयो आ ये तोवारो अंदाज कोन्हे को तोवारो अंदाज कोने को तो छुरा भी हण छुरियूं भी हण कात भी हण कुहाड़ा भी हण न मुझा दोस्त अजीज इन जो नालो गम न है तो कदे पंहिंजे कंहिं अजीज अकारब जे मयत ते इए कयो आ इए कदे कयो आ न गम जिगर जानी दोस्त वींदो आ हां फाटंदो आ अखिन मां लुड़क कोन सुकंदा हन चार चार ॾींहं मानी कान वणंदी आ रोई रोई माण्हू बेहाल थी वेंदो आ। इहा मोहब्बत जी निशानी हूंदी आ मोहब्बत जी निशानी इहा कान हूंदी आ त पंहिंजे जिस्म खे चीर ॾेई घड़ी खन खां पोइ फू हल बाबा इहा मोहब्बत जी निशानी कान्हे का लेकिन इहा हिकिड़ी ग़लति निशानी आ परे थी इन खां सच्चो हुसैनी थी खुदा जो कसम तोखे जन्नत जे लाइ ॿिए कंहिं वॾे अमल करण जी ज़रूरत ई कान्हे का रुॻी 5 वक्त नमाज पढ़ खुदा जे फर्ज़न जी पूराई कर आले रसूल सां प्यार कर जन्नत तुंहिंजे तिरीअ ते टिकट लगी पई। आशिकन जो अकीदो है तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आ छो असां खे ख़बर आ असां जो उहो अकीदो आ जेको सुहिणे सचल जो अकीदो आ असां जो उहो अकीदो आ जेको बुल्ला शाह सुहिणे जो अकीदो आ
असा के कंहिंजे पर्चिन जी ज़रूरत न आहे, असा के कंहिंजे सर्टिफिकेटन जी ज़रूरत न आहे। असांजा हे जवान वेठा आहिनि, असांजो उहो अक़ीदो आहे जेको लतीफ़ सरकार जो अक़ीदो आहे, असांजो उहो अक़ीदो आहे जेको कलंदर शहबाज जो अक़ीदो आहे, असांजो उहो अक़ीदो आहे जेको ख्वाजा निज़ामुद्दीन जो अक़ीदो आहे, असांजो उहो अक़ीदो आहे जेको मुंहिंजा दोस्त दादा गंज बख्श हजवेरी जो अक़ीदो आहे, असांजो उहो अक़ीदो आहे जेको बगदाद वारे जवान सुहिणे अब्दुल क़ादिर जीलानी घोट जो अक़ीदो आहे, असांजो उहो अक़ीदो आहे जेको औलिया अल्लाह जो अक़ीदो आहे। औलिया अल्लाह जो अक़ीदो कहिड़ो आहे? हिकिड़े मिंट जे लाइ मां सिधो तोखे दराज़ शहर में वठी हलां, सचल जे दरबार में वठी हली, पोइ तो तोखे ॿुधाए त मुंहिंजो सचल पंहिंजो अक़ीदो कीअं थो ॿुधाए। पोइ तुंहिंजी सचल साईं जो अक़ीदो कहिड़ो आहे? हिकु अल्लाह कनू मैं डरदी हाँ, माही यार दी घड़ोली भरदी हाँ। हिकु मौला कनू मैं डरदी हाँ, माही यार दी घड़ोली भरदी हाँ। यार दी घड़ोली भरदी मौला, यार दी घड़ोली भरदी हाँ, यार दी घड़ोली भरदी हाँ। हिकु मौला कनू मैं डरदी हाँ, माही यार दी घड़ोली भरदी हाँ। हिकु अल्लाह कनू मैं डरदी हाँ, माही यार दी घड़ोली भरदी हाँ। डप हिकड़े रब जो आहे, कंहिंजो बि न आहे। डप पंहिंजे करीम रब जो आ, प्यार उन सां है जंहिंजे दामन में हथड़ा विझी छॾिया अथऊं। ॿुध अक़ीदो सचल साईं जो। हसन हुसैन अली दा जाया, बार उम्मत दा सिर ते चाया, बार उम्मत दा सिर ते चाया। इहो रुॻी अक़ीदो सचल साईं जो न आहे। पर जॾहिं भिट ॾे निगाह कर त भिट वारे बि चयो त कुकुरा करबला जा, कुकुरा करबला जा मादर थे मेड़िया गलन तां रत फुड़ा सुने अलीअ थे उगिया मिड़ई मुआफ़ कयास ख़ालिक बदले खून जे। लतीफ़ जो भी अक़ीदो इहो आ, जहिड़ा आहियूं तहिड़ा करबला वारे खून जे सदके मौला बख्शे छॾियो आ। हेॾा मुंहिंजे सचल जो भी अक़ीदो इहो आ। हसन हुसैन अली दा जाया, चो बार उम्मत दा सिर ते चाया, बार उम्मत दा सिर ते चाया। मैं गोली शाह दर्दी है, गोली शाह दर्दी हैदर हैदर हैदर, मैं हैदर हैदर कर दी हाँ, चो हैदर हैदर कर दी हाँ। मैं अली 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 कर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। हिक अल्लाह कनू मैं डर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। बियो अक़ीदो सचल साईं जो। पीर पीरा हजरत मीरा, नाम गिधे जंहिंजे टुटन ज़ंजीरा, नाम गिधे जंहिंजे टुटन ज़ंजीरा। पीर पीरा हजरत मीरा, नाम गिधे जंहिंजे टुटन ज़ंजीरा, नाम गिधे जंहिंजे टुटन ज़ंजीरा। मुर्शिद 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 कर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। मैं मुर्शिद कामिल कर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। हिक अल्लाह कनू मैं डर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। ये न त रुॻी शेर, कुरान भी ॿुधाईंदो मैं, हदीस भी ॿुधाईंदो मैं, रिकॉर्डिंग हले पे थी। पंहिंजे मुंहं सां ॿुधी पोइ पंहिंजे दिल खां पुछजां त ॾे ख़बर जन्नत वारो पासो ही आहे या हू आहे, फ़ैसिलो पाण करे छॾिजां। छो त जॾहिं हुर खां पुछियो वियो, हुर ॾे त ख़बर सभु कुझु होॾे हुयो, चई हुयो। हेॾे छा हो? होॾे क़ुरान कोन हो, चई क़ुरान भी हुयो। नमाज नमाज भी हुई, सब कुछ हुयो। अजान अजान भी हुयो। दौलत दौलत भी हुई। ठठांगर उहे भी हुया। चई बाक़ी वो हेॾे छा हो? चई जेको हेॾे हो उहो होॾे कोन हो। जेको हेॾे हुयो उहो होॾे कोन हो। जेको कुछ होॾे हुयो उन जा अलाए केतिरा हिस्सा वधीक हेॾे हुयो। पर अंधन अंधूकार सजन लधो सोजरो, ॾिठ
डिठो उन्हनि जन खे मालिकन घुरियो, मालिकन मुखे घुरियो। जॾहिं दिल पर हुसैन ते उहा निगाह करे ॾिठम, जंहिं निगाह सां अबू बकर उमर मुझे हुसैन खे ॾिठो हो। जॾहिं मूं उहा निगाह कई सभु कुझु छॾे कदमनि में किरी पई। अज़ीज़ाने मन मुंहिंजा दोस्त इन करे वरी हिकिड़ो शर जा बुले साईं जो कोर ते हलंदुमि, फिक्र न कयो, मां घड़ीअ ॾे बिल्कुलु कोन निहारींदुमि, ठुप न निहारींदुमि। हालांकि रात 3 बजे ताईं प्रोग्राम करे 3 बजे ताईं प्रोग्राम करे मां हाला मां निकतो हां। अॼु ॾींहं प्रोग्राम कयो आहे, 3 प्रोग्राम हिते पे थो कयां, लेकिन परवाह न आहे, ज़िंदगीअ ते भरोसो न आहे, यार जो पैगाम दिल खोले ॿुधाइणो आहे। बुला साईं छा चयो? अरे लोगो, अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू, मेरा खुदा जाने। कंहिंखे थो चवे ओ ठीके खैण वारा, कंहिंखे थो चवे ओ ठीके खैण वारा। पहिरीं पंहिंजो गिरेबान त निहार, पहिरीं पंहिंजे अंदर में त निहार, पोइ तूं असांजो ठीको खण। पर पोइ बि असां तुंहिंजे ठीके में कोन ईंदासीं, छो त असां अॻे ई विकाण लहूं। मालिकी थी चुकी आ, मालिकीअ वारा हूं, निधण कान आहियूं। दुनिया जो दस्तूर आ, विकाण ला घोड़नि जी क़ीमत कान थींदी आ, वञी उन जी क़ीमत कर जेको अञा निधण को हुजे। असां धणीअ वारा हूं। अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू, मेरा खुदा जाने। अरे मैं जानू ओ मेरा खुदा जाने। लफ्ज़न ते गौर कयो त बुल्ला सुनो, बुल्ला शाह चवे छा थो? ज़र मांगो तो बेज़र हूँ, सिर मांगो तो हाजिर है। राज हो छो तो उन अल्लाह वारन के खबर आ। हेॾो सुणे लतीफ़ बि दा करे चई छॾियो त मुला मुला मचो, इहे आहेड़ियूं आहिनि मिरूं संदे मासते माणिक मटाइन। इहे ई आहिनि लालची लतीफ़ चए। लफ्ज़ याद कयो छा? लालची। हू जेको ॿियो लफ्ज़ इस्तेमाल कंदा आहिनि इहो ॼटको लफ्ज़ आहे। लतीफ़ लतीफ़ आहे, उन जे लफ्ज़नि में तब्दीली न कर। उहे ई आहिनि लालची लतीफ़ चवे। जंहिं हिकिड़े पासे रब जो कलाम हुयो, हिकिड़े पासे डॉलर हुया। पोइ जॾहिं डॉलरनि जो वारो आयो, चुप करे चयूं भले ख़त्म नबूअत में तब्दीली करे छॾ, असां वात बंदि करे वञी हलिया कुंड में था वेही रहूं। केर थींदो आ हामिद ज़ाहिद जो ख़त्म नबूअत जी शिक के खत्म करे? न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा या रसूल अल्लाह। मदीने वाले जा गुलाम जो वेठा आहिनि, ख़त्म नबूअत जा परवाना जो वेठा आहिनि। जेसि ताईं हिकु बि सुन्नी काइनात में ज़िंदा ख़त्म नबूअत जे मथां चीच अचण कोन ॾींदो। ओ मुझा दोस्तों अजीजो, शाबसा वेचारे उन वेचारे रनड़ चऊं या कुहारो चऊं वेचारो छा है नालो शेख रशीद असेंबली में भी सॾु करे थो चवंदो ओ मौलाना काॾे वे काथे हई? अॼु ख़त्म नबूअत ते धाड़ो लगी रहियो आहे, लेकिन तूं काथे हई? हिकु बेॾाढ़ियो हिकु आलिम दीन खे सॾे रहियो आहे। सोचण जो मक़ाम आहे। अल्लाह वारन सालाग में चई छॾियो इहे ई आहिनि लालची लतीफ़ चवे। डॉलर मिली विया पोइ भले सभु कुझु हलियो वञे त हलियो वञे। यादि रखी छॾ इहो ई साॻियो सिस्टम हली रहियो आहे। डॉलरनि जे एवज़ सभु कुझु वञे, पर जेके मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहिनि सभु कुझु हलियो वञे, यार कॾहिं बि न वञे। ज़र मांगो तो बेज़र हूं, सिर मांगो तो हाजिर है, सिर मांगो तो हाजिर है, रुख मोड़ूं तो कामिल करबला में आया जुंग जुआ, कामिल करबला में
आया जुंग जुवान, धरती धुबी लर्जी, थरथिलिया आसमान, पर करह हुई कान हुयो निजारो नीह जो। केतिरियूं रवायतूं तुझे आॾो रखां, बस मां वरी साॻी मंजिल ते हलां। ज़र मांगो तो बेज़र हूं, सिर मांगो तो हाजिर है, मुख रुख मोड़ूं तो काफिर हूं। इश्क तॾिस अरे मैं जानू मेरा खुदा जाने। असा के जन्नतुन जा दिलासा न दे, असा के कब्र जे इनन बलाउं नहीं नागन विछन जा डंगा असा के न ॿुधा। असा इनन खां नथा ड्रिजऊं, छो नथा ड्रिजऊं? असा के ख़बर आ निधण कान आहियूं, हितऊं वेंदासीं, हितऊं वारा बेवफा छॾे मोटंदा, वफ़ादारन जो सरदार कब्र में दीदार। ड्रिजंदा उहे थी जेके निधण का हूंदा, असां धणीअ साईं वारा हूं। ओ मौजा दोस्त अजीज, इन करे बुल्ला साईं अॻिते चयो, चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर। खबर भी हुई सब कुछ, पर जे पिरी तुझे शरीयत जे मथा चीच अचण कोन ॾींदुसि। जान कुर्बान थी वञे त थी वञे, पर महबूब जो हुक्म मथे आ। चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर। अरे मुल्ला तू जनाजा पढ़, अरे मैं जानू मेरा खुदा जाने, मैं जानू मेरा खुदा जाने। ओ मुझा दोस्तों अजीजो, ओ मुझा मुसलमान भा, याद रखी छॾियो सुने लतीफ सरकार अगे फरमाए त मोहब्बत रखी मन में, मोहब्बत रखी मन में, रंढा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो ई अघायो, पर मदी रखी मन में सनो कत्यो जन। वठ वठा वठ वठा वठ वठा वठ वठा भली आ, पर तॾहिं जॾहिं निस्बत यार जी हुजे। हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं पियो पंध कंदो आहे, पंध ई कोन खुटंदो आहे, छो गस जी ख़बर ई कोन्हे का, पर हिकिड़े खे ॾिसण वारो चवंदो आहे रुॻी हीअं कर त साम्हूं रोड थी। मदी रखी मन में सनो कत्यो जन तन जो सराफन, दुको दाखिल न कयो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ी छिक में यकदम मदीने तो के वठी हला, छो तो खबर ना है काथों को फिरी काथे पहुता हूं, काई खबर ना है। लेकिन हिकड़ी गाल याद रखी छॾ, दुनिया जे तारीख में निहार मजजूब भी आया, मजना भी आया, आशिक भी आया, लेकिन सभिनी अनल हक जो त नारो हयो, पर हिकड़ो दस जे अना मोहम्मद जो नारो हयो। को हिकड़ो तरस, को हिकड़ो तरस कायनात में नथो थी सके। छो नथो थी सके? जो आशिक जेको आ वो पाण ते सब कुछ सहंदो आ, महबूब मथा कख पियो को न सहंदो, महबूब जे मथा कख भी न सहंदो आ। खुदा पंहिंजे पाक कलाम में पंहिंजे मोहब्बत लाई चई छॾियो, ओ हबीबा जी मुझा करीम रब इन्हनि खे चओ जेके ठली दवा था पिया कनि, असां अल्लाह सां प्यार था कयूं, डायरेक्ट डायलिंग था कयूं, अल्लाह सां प्यार था कयूं। ओ मुझा करीम मुस्तफा जी मुझा सुहिणा रब चओ इन्हनि खे मौला छा चवां? कुल महबूब तू चओ, मौला मां तो चवा। सजो कुरान जुबा कुरान खुदा जो कलाम खुदा जो जुबान मुस्तफा जी, लेकिन का जगह अड़ी जिते रब चवे हबीब तू चो, मौला चवा त अगे ही मां थो। हा हबीब जुबान त उहें भी तुंहिंजी आ, पर कायनात के बुधाइण तो चाहियां ही हुक्म त मुंहिंजो आ, पर जुबान मुस्तफा मां खास बयान थो थिए। कुल
ओ दिल बर तू चओ मौला छा चवान चवीन इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह ओ मां अल्लाह सा मोहब्बत जी दावा करण वारो जे कदे कुंतुम तुहिब्बून अल्लाह तमा खुदा सा मोहब्बत चाहो था खुदा सा मोहब्बत जी दावा कयो था खुदा सा मोहब्बत जे दावा जा हामी आयो महबूब चवीन फत्तबिऊनी मां मुस्तफा जे कदमन में रब तो चवे या फकीर आशिक तो चवे गाला गाला चौथो आशिकन सा लेखा करी हो थी ए अणखुट समुंड थई इश्क जो इए लहरुन में लुढ़ी विंदे खबर भी कोन पवंदई एडा वडा कुंड थई समुंड में ए आशिक पार कदा जेड़े तेड़े जी जाए ना है इने करे छो त वरी लतीफ सरकार दे विंद सलियो कुरान रह जिदो फिलहाल कुरान के मुझे रब फरमाए हबीब चवीन इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जे कदे तमा पंहिंजे अल्लाह सा मोहब्बत करण चाहो था महबूब चवीने फत्तबिऊनी फत्तबिऊनी अचो मां मुस्तफा जी ताबेदारी कयो मां मुस्तफा जे कदमन में बेहो मां मुस्तफा जा दीदार कयो मां मुस्तफा दे निहारे पाजो ईमान ताज़ो कयो तमा प्यार मां मुस्तफा सा कयो छो त फरमान बरदारी उन जी थींदी आ जैसा प्यार कबो अदा उन जीवन दिया जैसा प्यार हूंदो आ मुझा दोस्त अजीज अदा उन जीवन दिया गाल उन जीवन दिया कैरेक्टर उन जो वणदो आ किरदार उन जो वणदो आ सब कुछ उन जो वणदो आ जैसा प्यार हूंदो आ रब तो चवे हबीब चवीन फत्तबिऊनी में राजा प्यार मां रब सा था चाहिन इहो काबिले कबूल कोने प्यार तो मुस्तफा सा कन ओ बुझा मौला जे कदे मां मुस्तफा सा प्यार कन पोछा कंदे रब तो चवे अबू बकर इंदो सिद्दीक अकबर बनाइंदो मास उमर इंदो फारूक आजम बनाइंदो मास उस्मान इंदो ज़िन्नूरैन बनाइंदो मास अली दो हैदर करार मुश्किल कुशा शेरे खुदा अली शेरे खुदा है अली पहला गला अली शेरे खुदा है दुश्मन के लिए बरके कज़ा है अली शेरे खुदा है दुश्मन के लिए बरके कज़ा है और आशिकों के लिए हमेशा मुश्किल कुशा रब फरमाइंदा महबूबा तो सा प्यार जेको कंदो उनके मां ओहो मकाम दींदुस जो क़यामत ताईं उनन जे शान में कमी कान ईंदी लेकिन शर्त केड़ो फत्तबिऊनी दिल बर तो सा प्यार कर मौला पोछा कंदे युहिब्बुकुमुल्लाह हबीबा जेको तो सा प्यार कंदो आ मां रब पाणई उन सा प्यार कंदो आ हाने थोचा पंहिंजी जगह ते त ख़बर पवई त्रिहाण किले हर कुॾंदी आहे ॾिसो किलो असांजो केॾो मज़बूत आहे ही जेको कुॾूं था इएं नथा कुॾूं किलो मज़बूत आहे उन किले ते कुॾूं था जो रब चयो महबूबा जेको तोसां प्यार कंदो आहे तुंहिंजो रब युहिब्बुकुमुल्लाह तुंहिंजो रब उन सां प्यार कंदो आहे न रुगी प्यार कंदो आहे छो त बादशाहनि जो बादशाह आहे प्यार त सभु को कंदो आहे लेकिन उहो पंहिंजा अख़्तियार इस्तेमाल कंदो आहे प्यार बि कंदो आहे वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम गुनाह भी मुआफ़ कंदो प्यार भी कंदो गुनाह भी माफ़ कंदो छा कंदो प्यार भी कंदो गुनाह भी मुआफ़ कंदो अन्या गाल रब खुटाई कान वरी चई वमना आई वमना करीम दाद आई वली दाद मना ब वली दाद आई दो फकीर मोहम्मद मना ट्रे
मालिक दिनो ऐं मोहम्मद हनीफ मना 5 यो वमना ऐं रब गाल खत्म कान कई युहिब्बुकुमुल्लाह तुझो रब उन्हनि सां प्यार कंदो जेके तो मुस्तफा जे कदमनि में ईंदा मौला बस प्यार रब चवे थो न व यगफिर लकुम ऐं उन्हनि जा गुनाह माफ़ कंदुसि व ऐं अल्लाह गफूरुर रहीम ऐं महबूब ऐलान करे दसीन बख्शींदड़ त आहियां पर गॾु मां रहम कंदड़ भी आहियां। थोड़ो गौर कर कुरान दे बख्शींदड़ त आहियां पर रहम कंदड़ भी आहियां। बख्शिश इहा है जो तोसां प्यार भी कंदुम तुझा गुनाह भी माफ़ कंदुम। हदीस मुबारक में ईंदो आ जेको अल्लाह सां प्यार मुझा दोस्त जैसा रब प्यार करण चाहींदो आ अल्लाह अर्श ते ऐलान कराईंदो आ ओ जिब्राइल जी रब जलील तमाम अर्श जे फरिश्तन खे बुधाए फलाणे शख्स सां मां रब प्यार तो कयां तमाम मलाइक भी प्यार कयो। ज़मीनी फरिश्तन खे बुधा फलाणे शख्स सां मां रब प्यार तो कयां तव्हां भी प्यार कयो यानी जैसा रब प्यार कंदो आ ज़मीनो आसमान जा मलाइक भी प्यार कंदा आहिनि। बुधा उहो प्यार किथों मिलंदो आहे चो दरे मुस्तफा तां मिलंदो। वयगफिर लकुम ज़ुनूबकुम ऐं गुनाह भी माफ़ थींदा कहजे करे चो दरे मुस्तफा जे करे। हाने ईंदे न साॻी जगह ते किथे ओ जिथों खयो मई लेकिन वल्लाहु गफूरुर रहीम ऐं अल्लाह ओहो आ जेको बख्श भी कंदड़ा ऐं रहम भी कंदड़ा। बख्शींदड़ भी ऐं रहम कंदड़ भी। मौला बख्शिश त समझ में अचे वई त गुनाह माफ़ थिया लेकिन मौला तुझो रहम कीअं थींदो आहे इहो ई त राज़ आहे। इते भी रब जे कुरान जी आयत पढ़ी पो पहिरी गाल ते ईंदुम जेका शायद तहां खां विसरी वई हुजे लेकिन इते अञा कुरान जी आयत पढ़ा मौला बख्शिश त समझ में अची वई जेको दरे मुस्तफा ते अची करे पंहिंजा आस्ताना जमाईंदो आ मुझा मौला उन सां तुंहिंजी ज़ात जो प्यार भी थींदो आ गुनाहन जी बख्शिश भी थींदी आ मौला पर उन सां रहम कीअं थींदो आ। ॿी आयत जी तिलावत कयां इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात वकान अल्लाहु गफूरर रहीमा। गफूरुर रहीम पांजो रहम बुधाए रहियो आ त रहम कीअं कंदो हां फरिश्तन खे चवंदो हां फउलाइका युबद्दिलुल्लाहु जे दुकानदार खे चवंदो आहे न त ही सच्ची जिन्स कूड़ीअ खे पाण में मिक्स करे मिलाए छॾे ख़बर ई न पवे चवंदो आहे न रब फरमाए तो फरिश्तन खे चवंदो हां फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात गुनाह त बख्शा मास लख गुनाह हुयस या त मुझे गफूर हुजण जी निशानियां मौला रहम हुजण जी कहिड़ी निशानियां जंहिं जगह ते लख गुनाह लिखियल हा उते वरी लख सवाब ॿिया लिखी छॾी। कुरान अल्लाह जो कुरान फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। ओ फरिश्तो जदे दुरूद पढ़े मौला मां तने क्यों लिखा याद आई मौला मां तने क्यों लिखा
ची मौला मुवट दा दफ्तर ही कोने मुवट दा दफ्तर ही हिन जे गुनाहन जवा हुकुम थियो युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात तू बदियूं ड्राही दो वञ तही नेकियूं लिखंदो यो केरा चो मुझो रब गला गला केरा कहजे करे कई सच चो न गला गला कहजे करे कई मदीने आए है कहजे करे कई पुछो न चवा सोहना मदीने वाला अरे दुखियां दा आसरा है सोहना मदीने वाला दुखियां दा आसरा है मिठड़े दा नाम मिठड़ा हर मर्ज दी दवा है सोहने दा नाम सोहना हर मर्ज दी दवा है सोहना मदीने वाला दुखियां दा आसरा है बैठे ने विच मदीने सुन दे ने सब दी बोली मौजू अलग थी तई वरी शुरू कया इन मौजू के रात गुजरी विंदी इन करे तहां जे आराम जो ख्याल आ मुखे भी अञा प्रोग्राम ॾाढा करना पया हन वेठे ने विच मदीने सुनदे ने सब दी बोली मंगता जो ओह दे खोलूं भर दे ने सब दी झोली जेको घुरंदो झोली उन जी भरबी जेको घुरंदो झोली मंगता जो ओह दे खोलो भर दे ने सब दी झोली दर दर ते ओ न जांदा जांदा दर दर ते ओ न जांदा आका का जो गदा है याद रखी चर जे के दरे मुस्तफा ता टुकुर मिली वियो दुनिया जे दरन दे को न वीदो त को न पर क़यामत ताईं उन जो फैज़ वंडबो रहबो वरी चवा अबू बकर सिद्दीक के वंड मिलियो सिद्दीक अकबर बणजी क़यामत को साबित करे अबू बकर कहजे आडो हथड़ो हिय कयो जे जवाब न उमर फारूक हिय कयो जे जवाब न उस्मान ज़ुन्नूरैन हिय कयो जे जवाब न तलहा ज़ुबैर हिय कयो जे जवाब न बिलाल हिय कयो जे जवाब न छो न उन्हनि खे दरे मुस्तफा ता वंडु मिली वयो आ अज भी दुनिया में निहार जेके महबूबे सुभानी जा गुलाम हन उहे दर दर ते पेतियूं खणी कोन पिनदा हन रोडन ते कोन बीठा हुंदा हन अज रोडन ते काफर जाडो भी पेती यहूदी जाडो भी पेती व्याजे जे आडो भी पेती गुमराह जे आडो भी पेती मुशरिक जाडो भी पेती जंजे कंजे आडो पेती कए वेठो आ दौलत आवे आवे ईमान जावे त जावे छो जावे इन करे जो दरे मुस्तफा ता टुकुर वरतो ही कोन थई जे दरे मुस्तफा ता टुकुर वठी हां त तोखे दर दर ते पिनण जी जरूरत कान पवे याद रखी छद अज भी कायनात में निहार कराची का वठी कश्मीर ताईं हलियो वञ दर दर ते उहे पिनदा थे जन के मुस्तफा जे दर तो वंड न मिलियो वा न मिलण जो मतलब ही हुआ इनन घुरियो ही कोने न त यार जे दर ते जेको वींदो आ खाली ईंदो ही जन के वंड मिलियो आ अज भी सुकून सा वेठा न दुनिया पाण ही खणी दरन ते ॾेई थी वञे दुनिया पाण ही खणी दरन ते ॾेई थी वञे छो उन्हनि खे महबूब जे दर तां वंडड़ो मिली वियो इन करे पे चयम दर दर ते ओ न जांदा आका का जो गदा है सोहना मदीने वाला दुखियां दा आसरा है अगे ही फकीर चरे ता के चई छड़ियो कलाकन जी खबर कान पवंदी लेकिन मुजा दोस्तो आखिरी गाल कया छो त मां घुमाए घुमाए ये टाइम जाया करण वारो मानू ना हा ब गालियों जेके बुधायो ओए बुधायो जे में इश्क भी मजबूत थियो ईमान भी ताजो थियो दिल में एकड़ी अजीब कैफियत भी पैदा थी जे इन कैफियत के जारी रखी त घर वेठे दिस त दिल भर किया तो दीदार करावे
आखिरी हदीस जो हवालो जो पहिरीं तव्हांखे ॾसियुमि त मुंहिंजो ख़ुदा बि ॼाणे पियो त करबला हीअं थींदी, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि ॼाणे पियो त हीअं थींदो, सहाबा बि ॼाणनि पिया त हीअं थींदो, हसनैन करीमैन भी ॼाणनि पिया त हीअं थींदो। कीअं पिया ॼाणनि? ख़ुदा पंहिंजे महबूब खे, ख़ुदा पंहिंजे महबूब खे इतला फरमायो, महबूब पंहिंजे महबूबनि खे इतला ॾेई छॾियो, महबूब पंहिंजे महबूबनि खे इतला ॾेई छॾियो। काई ज़रूरत कोन्हे का परेशान थियण जी। दलील अहिड़ो थो ॾियां। यादि रखो मुंहिंजा दोस्त, हिकिड़ी शइ यादि रखो, ओ सुहिणे महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी जा ग़ुलाम हो। यादि रखो सजण साईं जो मुरीद उहो हूंदो जंहिंजे दामन सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जे में हथ हूंदा। साईं मशहूर वारे जो मुरीद उहो हूंदो जंहिंजा सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जे दामन में हथ हूंदा। करुंडी वारे सुहिणे शमसदीन सुहिणे साईं ज़ियाउल्लाह शाह सुहिणे जो मुरीद उहो हूंदो जंहिंजा दामन सुहिणे दस्तगीर जे में हथ हूंदा। मां कहिड़नि जा नाला वठां के रहिजी वेंदा के अचे वेंदा ज़ुबान ते। ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे जंहिंजा अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी घोट जे दामन में हथ आहिनि, दुनिया में उन जा कंहिं न कंहिं वलीअ जे दामन में हथ आहिनि। जंहिंजो यार जे हथ में हथ आहे उनखे न कि हिते कसा न कि हुते कसा। आखिरी हदीस ॿुध, पोइ वञी पंहिंजे ईमान खे परख। जबल उहुद, कहिड़ो जबल? ॻाल्हि कहिड़ो जबल? जंहिंजे लाइ मुंहिंजे आका फरमायो हे जन्नती जबल आहे। छा फरमायो? ही जन्नती जबल आहे, जन्नत जे दरवाजे ते हूंदो। कॾहिं सोच कई थई त जन्नत जे दरवाजे ते जबल कीअं हूंदो? कॾहिं सोचो थई? आहा हा तो समझ में कोन आई। जन्नत जे दर ते कीअं हूंदो? मुझे मुस्तफा करीम जे मस्जिद नबवी जो हरम वधंदो वींदो वधंदो वींदो वधंदो वींदो वञी जबले उहुद सां मिलंदो। जन्नत रियाजुल जन्नत उन मस्जिद नबवी में आ। अज तू जंहिं दरवाजे खां अंदर हरम में दाखिल तो थी, वक्त ईंदो ॾिसण वारा ॾिसंदा जबल उहुद खां दाखिल थींदा। मुझे मुस्तफा जो फरमान सच्चा चो सच। मुझे आका निशानी कई है, हे जहन्नमी जबल है, हे जहन्नमी जबल है, मुनाफिक जबल है, हे जन्नती जबल है। वञो मदीने मक्के दा खबर पई न। बहरहाल किस्से मुख्तसर। जबल उहुद जे मथा केरा मदीने जो शहनशाह अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान जिन्नूरैन जॾहिं चार मुझे महबूब सां गॾु टे ग़ुलाम हिकिड़ो आका जीअं जबल उहुद ते कदम रखियो, जबल उहुद ख़ुशीअ में नचण लॻो। कौल तारीख़ हदीस कौल। जबल उहुद नचण लॻो। हेडो ॾिस वञू ते त घणनि किलोमीटरनि में आहे। जबल उहुद नचण लॻो। मुझे मदीने जे मीर पैर जी ईड़ी हणी चयो, ओ उहुद जी मुंहिंजा आका। अड़े जेको जबलन सां ॻाल्हाए, जेको जबलन जूं ॿोलियूं ॿुधे, पंहिंजे ग़ुलामनि जूं ॿोलियूं कीअं न ॿुधंदो? सोच अकीदो मजबूत कर। ओ उहुद जी मुंहिंजा दिल पर नथो ॾिसी त तुंहिंजे मथां इमामुल अंबिया हिकिड़ो सिद्दीक ॿ शहीद तुंहिंजे मथां बीठा आहिनि। ख़ामोश थी उहुद ख़ामोश थी। मुझे मुस्तफा जे निगाह जो कमाल निहार। जय मुझे महबूब के खबर आ त मुझो अबू बकर सिद्दीक सुनो आ, उमर भी शहीदा, उस्मान भी शहीदा। जेको गुलामन जी खबर रखंदो आ, बुधा बचड़न जी खबर हुंदी या कान हुंदी। बस फैसलो टुटी वियो, ॻाल्हि ख़त्म थी वई। फैसलो टुटी वियो। हाणे पंहिंजे ईमान खां वञी पुछ। हीअ आयत क़ुरान जी पढ़ी करे व आतिज़ल क़ुरबा हक़हू व आतिज़ल क़ुरबा हक़हू। रब फरमाए थो अता कयो पंहिंजे क़राबतदारन खे, पंहिंजे क़रीबी रिश्तेदारन खे। क़ुरान रब जो हूंदो आहे, कलाम रब जो, ज़ुबान मुस्तफ़ा जी। दुनिया में पहिरों अमल वारो केरु आहे? चो मदीने जो मीर।
कुरान ते पहिरियों अमल करण वारो केरा चो मदीने जो शहनशाह जे मदीने जे शहनशाह गुलामन के एतरो दई छडियो जो कयामत ताईं उन्हनि जो वंडो हले पियो खुटण जो नालो ही कोन्हे उन्हें मुझे मुस्तफा पंहिंजे बचड़न के छा ॾिनो हूंदो सोच मां एतरो ही छो न चवां ता का फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुल बाबुहा जय इल्म जो मां का शहर हा अली उन जो दरवाजो आ गाल हिकड़ी खोलिया टेक्निकल गाल खोलिया टिन यहूदिन घणन यहूदिन छो तो अली असां दुश्मनी मुंड खां हले पई या अजु जी गाल कान्हे इन करे मुझे मुस्तफा फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन मुस्तनद गालियों पियो कयां ठका बटाक न पियो हणा ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबगिदहु मुमिन खोलियो इमाम तिरमिज़ी के मुझे आका फरमायो जेको न मोमिन जेको न मोमिन ओ अली सा कदे भी बुग़्ज़ कोन रखंदो पर जेको मुनाफिक हो अली सा कदे भी प्यार कोन कंदो कह फरमाए जो मदीने जो शहनशाह फरमायो मुझे मदीने वाले जो शहनशाह जो फरमान सच्चा इने करे तो अबू बकर भी जन्नती आ इने करे तो सुनो उमर भी जन्नती आ इन करे तो तलहा जुबैर भी जन्नती आ अशर मुबशर चाहे जन्नत जी टिकट विरहाइण और केरा चो मदीने जो साईं आ न तू चवी थो त कयामत का पो हिसाब थींदो मां चवा तो हिसाब करण वारो इते ही करे चुको आ मर्जी जो मालिक आ जन्नत ठाही खुदा है मालिकी मुझे मुस्तफा जी आ विरहाई तो अबू बकर अंतुम जन्नत उमर जन्नती तलहा जन्नती जुबैर जन्नती दहनी सहाबा के मुझे मुस्तफा जन्नत जी टिकट दे छे आहे को मां जो लाल को इनकार करे देखारे टिकेटू केर विरहाइंदो जो जेको मालिक हूंदो जेको मालिक हूंदो को वणेस गुलामन के जन्नती बनाए बचड़न के उन जन्नत जो सरदार बनाए पुछण वारो केर आ मालिकन जी मर्जी आ न त मुझा दोस्तो टिन यहूदिन अटकल कई यार मुसलमान चौदा था तंद अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा अचो त अली साईं के एड़ो को सवाल करे फासायो मुसलमान जा कुछ कन त पकड़ियो रत करे मारियो थरे उनके केड़ी खबर त अली अली आ गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली है गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है तेरा अली है मेरा अली है तेरा अली है मेरा अली खफी है अली जली है गाल मां गाल निकरंदी इंदी फकीरो असां चरिया माण्हू फकीर छो त अल्लाह वारनि जो गुलाम इश्क यार शई एड़ी मां पहिरीं अर्ज कयो त जंहिंखे या लॻई या कंहिं आशिक जे भर में रहो को सैकड़ो अचई त ख़बर पई ए छोरा छोरा ॾिसंदा हो न रात जो मां त गाॾीअ ते जलसन तां मोटंदो हां या कन ते मार पैसे मोबाइल पईया हमरा रोड ते हिय कयो वेठो आ मां मथों पे तो कया ट्रा 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 हुन के पल्ले कने ठोई तो ठोकियां सगारे अरे बाहे चाहे सही मौली साहब माफ कजो अब तू निंड रहे सही कारो मुआ निंड किथे अस लगो पियो छाबे लगो पियो है ची पांजे यार सा पे गले पोई ची खुदा जो कसम पांजे यार जो आवाज जो बुधो तो मुखे बियो आवाज समझ में अचे ही कोन थो यार जेको दुनिया जो बेवफा इंसान एक बेवफा महबूब जे आवाज में पर जे उन सा प्यार जी दुनिया जी बेवफाई जो प्यार कोने फिस्का इश्क कोने फिस्का अरे जेको फिस्क जो नातो गंढे ओ चरियो लगो पियो जेको इश्क जो नातो गंढींदो उन जो मकाम छा हुंदो फिस्क जे नाते वारो मजनू आ त इश्क वारो छा हुंदो लगई त कल्ला पवई न त पुछ लगी वाली हानो तिन यहूदिन जे गाल बुधो अली सोने दे हलो छा कयो सोचे सोचे प्लान मजबूत कयो मजबूत करे 17 उठ काहे या घणा गला गला घणा 17 उठ सोना अली जी बुधो आ त तुझे नबी फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा अली फरमाए तो जी सदक़त या रसूल अल्लाह मुझे आका सच फरमायो या हकीकत अली पो असा के बुधा चे छा बुधाया चे असा जा ही 17 उठन घणा उठन जणा 3 उठन नथा असा के ठाहे चे हा ठाया वथो किए चे उठन 17 एकड़े चे मोजो अधा
हिकिड़े चयो मुंहिंजो अधु आहे, ॿिए चयो मुंहिंजो टियों हिसो आहे, टे चयो मुंहिंजो नाओं हिसो आहे। हिकिड़े चयो मुंहिंजो अधु आहे, ॿिए चयो मुंहिंजो टियों हिसो आहे, टे चयो मुंहिंजो नाओं हिसो आहे। हू तरतीब अहिड़ी ठाहे आया जो हुननि जे अकुल मुताबिक़ क़यामत ताईं अली फ़ैसिलो ई करे कोन सघंदो। उन्हनि खे कहिड़ी ख़बर जेको निगाहे मुस्तफ़ा जो पढ़ियल हूंदो आहे, अर्श बि उन जे आॾो हीअं हूंदो। लेकिन सोना अली ज़बह भी ना है करणो, खपन भी जेरा जागंदा, हिस्सो भी पूरो खपे। हिस्सो भी अध वारे चयो मूंखे अधु पूरो खपे, टे हिस्से वारे चयो मूंखे टियों हिस्सो पूरो खपे, नाएं हिस्से वारे चयो मूंखे नाओं हिस्सो भी पूरो खपे। मुझे अली मुर्कियो, सोने अली ॼणो का ॻाल्हि वॾी हुई कान। हुननि हिक ॿिए खे ठूठियूं मुर्के थो पियो, ही फ़ैसिलो कीअं कंदो? मुंहिंजे अलीअ चयो हा इहो ई त कमु आहे जंहिंजो नालो मुश्किल कुशा, मुश्किल वारो ईंदो आहे कुशाई वठी। कोई शक ना है, हकीकी मुश्किल कुशा मुझो खुदा है। गाला गाला मुझो खुदा है, पर जंहिंखे खुदा ताकत ॾे उनखे कबूल करण भी मुसलमान ईमान वारे जी निशानी आहे। ये पई आहे न अदा मौली साहब ॻाल्हि त ॿुध, चई हा ॿुधा यार बिरिया रोड में मां वेठो हुउसि, सो मालक ने छा कयो हिनखे मोबाइल खे लाइ हीअं हीअं करे छा कयईं, हू चाचो मामो जेको तो वलीदाद हुयुसि न मदीने में, ओ काबे जो तवाफ पियो करे। मूंखे चई ॾिस ॾिस वारो चाचो कीअं पियो तवाफ करे। उन चाचे खे चई चाचा अस्सलाम वालेकुम, त चाचे चयोसि पुट मालिक ॾिना वालेकुम सलाम। चाचा काथे? चई ॾिसी कोन थो काबे जो तवाफ पियो थो कयां। चई बा मूं पंहिंजे अखियुनि सां मौली साहब ॾिठो, हुन जे मोबाइल में उहो उते तवाफ पियो करे, मां भेड़ा रोड में पियो ॾिसां। चई बा इहा वॾी ॻाल्हि कोन्हे का, इहा साइंस तरक़ी कई आहे, इहा साइंस तरक़ी कई आहे, इहा वॾी ॻाल्हि न आहे। मौली साहब खे सम्झ में अची वई ॻाल्हि, छो साइंस वारनि सां जहिड़ो कोन्हे न, साइंस वारनि सां जहिड़ो जो कोन्हे, ॻाल्हि सम्झ में अची वई। वरी हनी फेरो हुयो, चई यार मौली साहब ॻाल्हि ॿुधी थी? चई न। चई हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली आहे, जेको भी गुलाम वेंदो आहे मदीने जे दीदार जो सवाली थी वेंदो आहे। जीअं जो उहो अल्लाह जो कामिल वली निगाह कंदो आहे ते वेठे उनखे मदीनो ॾेखारींदो आहे। चई तोबा तोबा मुशरिक शिरक शिरक बड़ा शिरक। चई छो? चई ईअं कीअं थो थी सघे, वेठो उते वरी ॾेखारे पियो मदीनो। चई छो? चई उन में ताक़त किथां आई? चई हुन में किथे चयो साइंस आहे। ओ चरिया ओ चरिया जंहिं साइंस के तस्लीम कयो वेठो आहे, इन जे मोबाइल हलाइण वारे जे लाइ शर्त आहे उन साइंस जे तमाम उसूलनि खे फॉलो करे जेका रिक्वायरमेंट हिन मोबाइल वारे घुरी आहे, जॾहिं उहा पूरी कंदो, नेट जो कनेक्शन भी वठंदो, सिम भी लॻाईंदो, अॻिले सां राबितो भी कंदो, अॻिले जो नंबर भी हूंदो, यानी तमाम रिक्वायरमेंट पूरी करे पहुची चढ़ंदो त डायरेक्ट डायलिंग कंदो। जॾहिं डायरेक्ट डायलिंग करण जे लाइ दुनिया जे साइंस जा तमाम शर्त पूरा कदो, जेको मुझे मुस्तफा करीम जे गुलामीअ में हथ विझी करे शरीयत मुतहिरा ते अमल करे इश्क जो कदम वधाईंदो, हे दुनिया वारो तोखे रुगी दुनिया जो शहर ॾेखारींदो, हे त तोखे अर्श जा भी सैर कराईंदो। साइंस काथों निकती आहे? ॻाल्हि कुरान थो पढ़ा। मां पहिरीं ॾिसियो न, जॾहिं नाग खे मारियो न, मतां भुलिजी पुछीअ में लठणो डंको हणंदो, मतां विच में धक हणो, टुटी पियो त वरी खाईंदो, मुंडीअ ते ॾेई हिकिड़ो ई मरोटो ॾियोसि, ख़लास जान ई छॾा छॾियो, या वरी सुक करे ॾंद कढी पोइ खगे वगड़ो घुमंदो, ॾंद कढी छॾियोसि। अल्लाह जे क़ुरान ॾे निहार वनज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ओ मुझा महबूब मुस्तफा मां रब जे ज़ात उहो कुरान करीम तोखे अता कयो आ जंहिंमें हर शइ जो ज़िक्र मौजूद आ। लिकुल शई हर शइ ते बयान कंदो आहे। तुंहिंजी साइंस भी इने में, फिजिक्स भी इने में, केमिस्ट्री भी इने में, बायोलॉजी भी इने में, मुंहिंजा दोस्त मैथमेटिक्स भी इने में, जेके दुनिया जा इल्म आहिनि उहे तमामु क़ुरान में मौजूद आहिनि, छो त क़ुरान अल्लाह जो कलाम।
जह कुरान में तमाम इल्म मौजूद वो कुरान जहदे आयो आ बुधा उन वट इल्म हुंदो या कोन हुंदो। चौथो हरूबर वरी फकीर के छेड़ी वरी काडे निकरी विंदस ने करे अजो को डोज खोड़। लेकिन मां सागी जगह ते मोटा सोने अली मुरकियो छा कयो अली सोने छा कयो मुरकियो। उन्हनि चयो त मुरके तो हेडे दुखी वंड ते मुरके तो उठ घणा हा अनी वधू चुप कर उठ घणा हा पोया बुधाइन उठ घणा हा पहरे जो हिस्सो घणो हो तहां चुप रहंदा कयो मां ॾिसां त पोयां जागन था या निंड रहन अदा पहरे जो हिस्सो घणो हो अध बे जो हिस्सो पोयन कोन बुधायो सुबह अदा दे खबर रात वेहे अदा हा मौली साहब अपा मौली वे त मट भनी छड्या तू दिला सुक कर न मौली मट तुजा छो भने चई छा यार सच पुछी न गालियूं डाडियूं भलियूं कहीं पर चई हलाए छा सुनी ई न कर तो के कसम थई पंजे पैदा कंदड़ जो अकीदो मजबूत रख। अकीदो ऐं ईमान जमीन जे मिसला पिलाट जे मिसला छा अकीदो ऐं ईमान पिलाट जे मिसला अमल सालिह बजरी जे मिसल रेती जे मिसल मुजा दोस्त अजीज सिरुन जे मिसल सीमेंट जे मिसल सरिये जे मिसल जे करे तो बजरी भी आहे सरियो भी आहे सीमेंट भी आहे राज़ो भी आहे ड्रखण सब अथई पर जे पिलाट न थई त छा मथे ते रखंदे छा गला गला काडे कंदे पहरी पिलाट रख तोट पिलाट हुजे पो जे करे तोट सरियो सिरू वगैरह ना है न पो भला पिलाट ते सुमी वक्त त इज्जत जो गुजारी दे। अकीदो मजबूत रख खालिस ऐं साफ अकीदो रख इंशाअल्लाह ताला दुखी महल कोने। अजीजा ने मन पहरे जो हिस्सो हो अध बे जो हिस्सो हो टियों हिस्सो ऐं टे जो हिस्सो हो नाओ हिस्सो उठ घणा 17 वाह मुजा अली तुझी वंड अने गाल कया तो कमेंट्स तकड़ में पास न कजा दिल में थोड़ो सब्र कजा छो सब्र करण ॾाढो ॾुखियो आहे सब्र करण ख्वाजा खिदर भी चयो हज़रत मूसा अलैहि सलाम के गाल बुध आयो आई मोट इल्म लुदनी सिखण यकीन कयो सीनो इश्क सां भरियो पियो आहे कुरान सां भरियो पियो आहे हिक हिक तो सां गाल कंदो हला कुरान खोलींदो हला त हमराहन के लिखण जी जगह भी बा खुदा कोन मिलंदी छो त गंदी गाल कयई कोन कुरान को बाहर वञा कोन वींदो काडे। मुझा दोस्त अजीज जरे चारई पासा तुझो न सुक हुंदियूं लगी पयूं हे छा चवंदा जेके तितरन के फासाईंदियूं हन कोड़ी क्यों न बाबा कोड़ी की टंग भंजंदी आ हो जेका जार हुंदी आ जंहिंमें सलामत फासणो टंग भगई त छा थियो न सलामत फासाइणो आ खुद कश के गोली हणी करी त छा थियो न इन ज़ालिम के वठी पो न के आदाब ॾे त ख़बर पएस त डायरेक्ट जन्नत में कीअं वञबो। अजीजा ने मन मुझे सोहणे अली फरमाए कंबर जी मुझा सोहना छा था चवन महबूब बुधम यो मुंह अली वारो उठ का इनन सा गड बिहा छा कर उठ का इनन सा गड बिहार निहारिन पिया पांजो उठ बसा के तो दे सही छा था जर पांजो उठ भी पर वड करे किए थो करे कंबर उठ बिहार उठ भी जीवियो मुझे अली मुखातिबी फरमाया दियो खबर गणियो त घणा उठहन जवाब दिनो से उठ अरड़हन घणा हन अरड़हन मुझे अली फरमायो पहरे के तुझो हिस्सो घणो अचे अध चे अरड़न जो अध घणो थियो चे नव चे छिक पंज नव उठ हल जाओ कर नव उठ काहे वियो बाकी घणा बचा नव बे का पूछे दे खबर तुझो हिस्सो घणो हो जैसे मुझो हिस्सो ट्रियो पति चे अरड़न जो ट्रे घणो थियो चे ट्रिछ कोड़ा मुजा छौठ चे काड़े पाजा छौठ तू भालो रवानो थी छो रवानो टे का पूछे दे खबर तुझो हिस्सो घणो हो चे मुझो ट्रियो हिस्सो हो चे दे खबर अल्लाह जो ट्रियो हिस्सो अल्लाह जो नाओ हिस्सो चे मुझो नाओ हिस्सो हो चे अल्लाह जो नाओ हिस्सो घणो थियो ची ब घणा था चे ब उठ पंहिंजा का है कंबर तू पंहिंजो उठ का है हो बिराजी अली सुनो वंड समझ में कान आई न न न न कान आई सुभाणे बेटा वरी मूवी यार तो यार हा वंड वरी देखार इहा वंड वरी देखार दोस्तो वंड तहां के वरी थो बुधाया और त कयो अली जे इल्म जे मथा मुझे सोहणे अली जे शान जे मथा उठ हुया 17 यहूदी हुया 3 एकड़े चे मुंजो अध बे चे मुंजो ट्रियो हिस्सो टे चे मुंजो
नौ हिस्सो अली बुधो थो त तू इल्म जे शहर जो दरवाजो हई असा के विरहाए दे पर उठ सा जो को कुसे भी न ऐ हिस्सो भी पूरो खपे। लतीफ सरकार जो शहर बुधो थव न त मुखे महबूबन कड़े उछलायो कुन में उभा इए चवन त मता पाण पुसाई। उठ भी पूरा खपन हिस्सो भी पूरो खपे को ज़बह भी न थे। मुझे अली मुर्गी चयो हा कंबर जी हा का मुआ रोठ काहे मिला मिलाए जी थी अड़ा हां अली जो उठ भी असा दे अली तहा के पांजो उठ को न थोरे तहा जो फतूर अली पांजो उठ पाण काहे विंदो। उठ घणा थिया अरड़ा ओ पहरे के फरमाए यहूदी दे खबर हिस्सो घणो चई से अध चे अरड़न जो अध घणो चे नम चे काहे पांजा नव नव काहे बाकी पोते घणा बचा नव बे खा पुजे तो जो हिस्सो घणो चे से छो त हिस्सो त अरड़न में ही हो न चे से मोह जो हिस्सो ट्रियो चे अरड़न जो ट्रियो हिस्सो घणो तो चे छ चे काहे पांजा छ छ उने कहा बाकी बचा ट्रे घणा बचा बाकी ट्रे ट्रे का पूछे ओ यहूदी ने खबर तुझो हिस्सो घणो हो चे मुझो नाओ हिस्सो हो चे अड़न जो नाओ हिस्सो घणो थे चे तू पंजा बका उन बकाया चे कंबर पांजे उठ के हली पांजे कतार में बिया। वड भी थी वई अली जो उठ भी सलामत इहो अली इहो अलिया पूछो न चवा जह जो मौला अली सा प्यार ओहो हथ मथे करे जैके पुलता थियणवा पार ओहो हथ मथे करे। मूवी वारा चंगी तरह मूवी भरजा मता कजो हथ हेठ होजे याद करे वरी हनीफ सुभाणे मूवी दिसे वरी थो चवा ओ जंहिंजो मौला अली सा प्यार ओहो हथ मथे करे जैके पुलता थियणवा पार ओहो हथ मथे करे। छो त टिकट जन्नत जी हैदर अली दो टिकट जन्नत जी हैदर अली दो तलील मुर्तजा मगर दींदो के जंहिंजो अबू बकर सा भी प्यारा उस्मान सा भी प्यारा अली सा भी प्यारा त सुने उमर सा भी प्यारा। टिकट जन्नत जी हैदर अली दो पंहिंजे हथन सा पाण वठी दो जेको उन जन्नत में वञण लाइ तैयार ओहो हथ मथे करे जंहिंजो मौला अली सा प्यार ओहो हथ मथे करे। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रंग रतो मिलो